नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे तंगवाणी का खबर दींदा हलूं तो तंगवाणी शहर में अॼु 43 ॾींहं भी लॉकडाउन जो अमल जारी है। जॾहिं त कंदकोट करमपुर कोरोना जा केस ज़ाहिर थियण जे करे अॼु तंगवाणी शहर के मुकम्मल तौर बंद करायो वियो। शहर के मुख़्तलिफ़ कारोबारी मरकज़ बंद कराया विया आहिनि। शहर के अॼु पाक आर्मी, रेंजर्स ऐं पुलिस मुकम्मल तौर बंद कराए शहर वीरानी जो ॾेख ॾेई रहियो आहे। जॾहिं त शहर जा ईंदड़ वींदड़ सरहदी रस्ता पिण बंद कया विया आहिनि। जेके घरनि खां शहर तरफ़ सीधो सामान वठण लाइ अचनि पिया, उन्हनि खे वापसि कयो पियो वञे। इन हवाले सां असां गॾु वीडियो लिंक ते मौजूद है तंगवाणी में अवामी न्यूज़ जो रिपोर्टर अब्दुल रज़ाक नदवाणी। जी अब्दुल रज़ाक, इन हवाले सां तव्हां कहिड़ा तफ़सीलात आहिनि? मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां, अॼु तंगवाणी शहर के आर्मी, रेंजर्स ऐं पुलिस जा जवान मुकम्मल बंद करे रहिया आहिनि। तंगवाणी शहर के अॼु मुकम्मल बंद कयो वियो आहे। जीअं त कंदकोट ऐं करमपुर में कोरोना जा केस ज़ाहिर हुजण जे करे अॼु तंगवाणी खे मुकम्मल सील कयो वियो आहे। तंगवाणी जा जेके सरहदी रस्ता आहिनि, ईंदड़ वींदड़ जेके रस्ता आहिनि, उन्हनि खे मुकम्मल बंदि कयो वियो आहे। जेके घरनि खां गैर ज़रूरी माण्हू अचनि पिया, उन्हनि खे घरनि ताईं वापसि उमाणियो पियो वञे ऐं तंगवाणी जा मरकज़ी कारोबार जेके आहिनि उहे मुकम्मल बंदि कया विया आहिनि। जी वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी